कंदकोट में कबायली तकरारन के खात्मे लाइ SUP जे सॾ ते रैली कढी वई। मुज़ाहिरीन सरदारन के अमन अमान बहाल करण लाइ किरदार अदा करण जी अपील कई आहे। मुज़ाहिरीन WTN सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हां खे ॾेखारियूं। अॼु जेके ऑल पार्टीज़ मूवमेंट ऐं मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो वाज़े पैगाम आहे त जेकी कबीलाई दहशतगर्दी आहे ज़िले कश्मीर में उन नासूर खे ख़त्म करे जेके बि बिरादरियूं आहिनि सभु भाईचारे सां गुज़ारनि, जीअं असां तालीम हासिल करे सघूं, रोज़गार हासिल करे सघूं ऐं पंहिंजा हक़ वठी सघूं। असां इहो चवंदासीं त धरती अमन प्यार मोहबत जी धरती आहे। कबाली जहिड़ा ख़त्म करे पाण में मोहबत पैदा कयो, हथियार फिटी करे पाण में कलम पैदा कयो, पाण में प्यार मोहबत हक़ हिसाब पंहिंजे सिंध जो वठी सघूं, पंहिंजे सिंध जी माफ़ी करे सघूं। मुतालबो हिकिड़ो ई आहे, अमन जी बहाली ऐं कबीलाई तकरारनि जो ख़ात्मो। असां चाहियूं था त हिते 32 कबीला पाण में विढ़ियल आहिनि, हज़ारे माण्हू मरी चुका आहिनि, शहीद थी चुका आहिनि। असां इहे अमन जो पैगाम खणी करे इंशाअल्लाह घर घर झक झक वेंदासीं, जिते जिते गुरू पाण में विढ़ियल आहिनि। पंहिंजे ठाह जे लाइ क़ुरान पाक, सियाणियूं, शाह जा रिसाला ऐं ख़ैरख़्वाह सरदार पाण सां खणी करे उन कबीलनि खे कबीलनि ते वेंदासीं। अॼु इहा अमन मार्च आई असांजी यूनाइटेड पार्टी जी तरफ़ां। इहो पैगाम आहे, इहो मैसेज आहे। झोली फैलाए करे हथ ॿधी करे गुज़ारिश था कयूं त ॿुधारा पंहिंजी नसल ख़ुशी न कयो, पंहिंजा नौजवान न मरायो। अचो त ख़ुशहाली जी तरफ़ अचो, अमन जी तरफ़ अचो, तरक़ी जी तरफ़। असां इहो ऐप करे निकिता आहियूं त कंहिं बि तरीक़े सां पंहिंजे इन इलाइक़े खे इन नासूर खे ख़त्म कराइणो, छो जो हीअ धरती अमन जी धरती आहे, हीअ धरती सकून जी धरती आहे। इन ख़ातिर असां ॿिन्हिनि धुरनि खे, हिकिड़ी गवर्नमेंट ऑफ सिंध खे ऐं ॿियो हितां जी जेके स्टेक होल्डर आहिनि, सरदार आहिनि, MPs आहिनि, MNAs आहिनि, मां रिक्वेस्ट कंदुसि त पंहिंजी गवर्नमेंट खे ख़ुदा क़ाइमु कनि ताकी हीअ जेकी नासूर आहे कबीले झगड़नि जी सूरत में थिए थो, जंहिंमें असांजा खूंदड़ कुझनि था, जंहिंमें असांजा ॿार वीचारा तबाह बर्बाद थियनि था, इन खां इन खे ख़तमु कयो वञे। ख़तमु कयो असां त इहो कयो आहे, असां वाइदो कयो आहे त असां उन सूरत में न ज़रूरु ईंदासीं जेसिताईं असां